अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां वटि ई शइ मौजूदु आहे जंहिंखे गज सॾींदा आहियूं ऐं जेको सो तसर बि चवंदा आहिनि हिनखे। पुराणे दौर जूं मशहूरु आहिनि ऐं उहे उन्हनि जे जेको सो वाज़े तौरु तव्हांखे ॿुधाईंदासीं त ही छा हुया, हिननि जो हैसियत छा आहे, छा हिननि जी। असां जे पुराणे दौर में ही गज अंग्रेज़ जेके हूंदा हुआ तमामु वॾे शौक़ ऐं चाह सां वठंदा हुया हिन गज खे। ऐं असांजो सिंध जो नालो बि तॾहिं पियो जॾहिं अंग्रेज़ हिन खे सिंध चवंदा हुया। सिंध अंग्रेज़ हिन गज खे असां गज चवंदा आहियूं, पर अंग्रेज़ सिंध चवंदा हुआ ऐं तमामु वॾे शौक़ ऐं चाह सां हिन गजनि खे वठंदा हुया, अंग्रेज़ ख़रीद कंदा हुया। ऐं सिंध जो अक्सर नालो माना हिन गज तौरु असांजे सिंधियुनि जो ऐं भर्तन ऐं गजनि रलियुनि जे वजह सां माना सिंध पियो आहे। ऐं असां वधीक तव्हांखे तफ़सीलात वाज़े तौरु ॿुधाईंदासीं हिन जे बारे में त हिन में जेके ही भर्त भरियल आहिनि हिननि सभिनी जा नाला आहिनि, उहे नाला तव्हांखे ॿुधाईंदासीं। त इहे WW जेके आहिनि इन्हनि खे जेको सो तोंग चवंदा आहिनि ऐं वरी ही जेके आहिनि हिननि खे भतल चवंदा आहिनि। हर भर्त जो नालो अलॻि हूंदो आहे ऐं ही फुल आहे, पर हिन खे पाण गुल चवंदा आहियूं, पर हू फुल चवंदा आहिनि। ऐं ही वरी जेके आहिनि साइड सां हिननि खे हू शाख़श चवंदा आहिनि। ऐं दोस्तो हिन जे बारे में तव्हांखे अञा मालूमात चङी रीति ॾियूं था त हीउ ॾिसो गलो आहे, हिनखे पाण गलो चवंदा आहियूं, पर हू ढोरी चवंदा आहिनि ऐं औरतूं अदड़ियूं हिनखे ढोरी चवंदा आहिनि। पर हिन जो मक़सदु छा आहे जो ही जॾहिं शादीशुदा औरत आहे त उन जो माना ही गलो अॻियां हूंदो ऐं गैर शादीशुदा जेका छोकिरी हूंदी नंढी त उन में जेका हूंदी सा हीअ उन्हनि लाइ हूंदी आहे। ऐं उन में ही अॻियां जेका आहे गलो या ढोरी चवंदा आहिनि, इहा माना खुलियल कान हूंदी, उनखे उन गगे खे पोएं तरफ़ खां उहा ढोरी हूंदी। ऐं ही जेको शादीशुदा औरत हूंदी उन जी गगे खे अॻियां ढोरी हूंदी आहे। ऐं हिन में वरी जेको अंदरि सो कपिड़ो ॾींदा आहिनि उहे औरतूं सोटी या माना रेशमी कपिड़ो ॾींदा आहिनि, त जीअं ऐं माना पघर जिस्म जो वग़ैरह जेको सो उन सोटी कपिड़े में जज़म थिए ऐं या रेशमी में हिनखे अंदरां वरी सोटी या रेशमी कपिड़ो बि ॾींदा आहिनि। उनखे पेटी ऐं पुठी चवंदा आहिनि। ऐं जेको सो ऐं हिननि में इहे भर्तन जा नाला बि हूंदा आहिनि। ऐं अंग्रेज़ तमामु हिननि खे वॾे चाह शौक़ सां वठंदा। हींअर दोस्तनि खे ख़बर आहे त हिननि जे पोयां काफ़ी जेको सो ख़रीदारी लाइ हिते माण्हू ईंदा हुया ॿाराड़ी में ऐं ठिकर थाम इन्हनि ते माना हू ख़रीद कंदा हुआ ऐं वरी हिननि खे खणी वञी मशीन सां कापी करे ऐं हिननि जा नक़ुल ठाहियूं अॼोके दौर में। पर न, हथ वारी जेका शइ आहे उन सां उहा मशीन वारी कापी नथी लॻे। हथ वारी शइ जेका सा उन जी डिज़ाइन जा मुख़्तलिफ़ हूंदी आहे, अलॻि आहे, वधीक आहे। उन जे बारे में वधीक जेके अदड़ियूं ठाहियूं पुराणे दौर में जेको सो माण्हू अकेला रहंदा हुआ, नायाब शयूं माना अहिड़ियूं ठाहींदियूं हुयूं ऐं भर्त भरण जूं वॾी कारीगरियूं हूंदियूं हुयूं। ऐं जंगनि जबलनि में उन्हनि जा 3 घर 2 घर या हिकिड़ो ई घर रहंदो हुयो, मालदार माण्हू हूंदा हुया। पोइ उहे अदड़ियूं जेको सो तॾो छिके कंहिं वण जे हेठां छांव में वेही पोइ भर्त भरींदियूं हुयूं ऐं हुननि जा अखिड़ियूं सदाईं पाणी ककर भरियल हूंदियूं हुयूं। पोइ कांग पखी जा अहिड़ो को कांग अची वेहंदो हुयो कंहिं वण ते, कांग पखी अची वण ते वेहंदो हुयो त पोइ हुननि खे पंहिंजे माइट ऐं हिक जहिड़ियुनि साहेड़ियुनि जी तमामु ओसीअड़ो हूंदो, सिक हूंदी हुई। पोइ उन कांग पखीअ खे हू चवंदियूं हुयूं त उॾड़ी कांगा ॿिए हंधि वे तोखे मिठड़ी लोलो ॾींदुसि। इहो कांग जेॾीमहिल उथी उतां ॿोलींदो हुयो ऐं उन ॿोलीअ ते हू कांग खे ईअं चवंदा, पोइ कांग उहा टारी छॾे ॿी टारीअ ते वेठो त हुननि खे उहा वॾी जेको दिलदारी ईंदी हुई त अॼु वाक़ई कांग उॾी मुंहिंजे चवण सां ॿिए टारीअ ते वञी वेठो आहे, मुंहिंजा अॼु अबाणा अचनि था मुंहिंजे लाइ इंतज़ार में। तॾहिं को ईद बरात ते हुननि खे वठी वेंदा हुया माइट
उन अदड़ियुनि खे जीअं त परे रहंदा हुआ तॾहिं दौर में सवारी कोन हूंदी हुई, पोइ परे परे रहंदा, पोइ सालनि खां पोइ हुननि खे माइट हुननि जा वठण ईंदा, पर सदाईं ओसीड़े ऐं सिक में माइटनि जे हिक जॻह सरचनि जे में हूंदा हुया। वधीक जेको सो इनशा अल्लाह ही असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो ऐं जेको सो असां अञा बि तव्हांजे लाइ नायाब वीडियोनि शयुनि जे बारे में अञा जेको सो तलाश में आहियूं। इनशा अल्लाह असां तव्हांजे खां वरी ॿीहर मिलंदासूं ऐं ॿियूं शयूं नयूं तव्हांखे अपलोड करे ॾींदासूं। ओके, अल्लाह हाफ़िज़, वरी मिलंदासूं।